पुट हैदर मिलियो हो ऐं चए पियो त राति जो अची ओताक ते मिलजो ऐं चए पियो त राति ओताक ते अचिजो, सभु गॾिजी वेही का सलाह ठाहींदासीं। सम्झा थो त हिन सांवल खे चङे मुड़ुस थियण जो शौक़ खयूं बीठो आहे। न पुट, सांवल खान वॾो चालाक आ। उरेस डूंगर खान जे पुट चाकर जे मथां पग लाहे पंहिंजे सिर मथां रखे गद्दारी जो दाग पंहिंजे निरड़ ते न हणंदो। बाबा इहा गॾिजाणी त चङो मुड़ुस चूंडण जे लाइ कनि पिया। अबा जहिड़े तहिड़े जे सिर जे मथां त पग खणी कोन रखंदा न। चङो मुड़ुस उनखे कंदा जेको पहुच वारो हुजे, उथी वेठीअ वारो हुजे, जेको ॾुख सूर में ग़रीबनि जे कमु अचे। अमां पोइ सम्झां थो त रुंड जे सिर जे मथां पग रखंदा। इन्ही निभागे जे मथां पग रखी वई न, इहो ॻोठ जे ग़रीबनि माण्हुनि जूं रुलियूं खाई वेंदो। थी सघे थो त हो ॿिए कंहिं कम जे लाइ गॾु थींदा हुजनि। असली मक़सदु आहे सुणी खे वापसि आणण जो। मां उन खां पोइ चाकर खान खे सोड़ो कंदा। पुट जॾहिं न पूरो ॻोठ गॾिबो तॾहिं चाकर खान खे सोड़ो कबो। बाक़ी कंहिं हिकु धुर जो त इहो कमु न आहे बाबा। ठीकु आहे बाबा, राति हलंदासीं, ख़बर पहुची वेंदी त कहिड़ी खिचड़ी था पचाए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।